जी सलामत हुजो। तव्हांजे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम आयो आहे सिंध गवर्नमेंट तरफ़ां। हीअ आहे सिंध सोशल प्रोटेक्शन अथॉरिटी पारां। हीउ प्रोग्राम आहे इहो जेके असांजी औरतूं ॻोर हारियूं औरतूं आहिनि, ख़ासि करे उमेद सां जेके असांजी भेनर थींदियूं आहिनि ऐं उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त असांजो ॿारु सिहतमंद कीअं थींदो या उन वटि को ख़र्चो पाणी न हूंदो आहे, त गवर्नमेंट जेको आहे हिकिड़ो ममता प्रोग्राम शुरू कयो आहे। तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। हिन मां तव्हां ॼाण हासिलु कयो। तव्हांजे 15 ज़िलनि में सिंध जे में हीउ प्रोग्राम शुरू थी चुको आहे। PPHAL हॉस्पिटल आहे। अगरि तव्हां 18 साल या उन खां वधीक तव्हांजी उमिरि आहे त उते वञी पाण खे रजिस्टर करायो। तव्हांखे गवर्नमेंट 30,000 रुपया ॾींदी। उहे कीअं ॾींदी? मरहलेवार तव्हांखे मिलंदा। जॾहिं तव्हांजो ॿारु पेट में ईंदो त तव्हांखे जेको आहे गवर्नमेंट इहे मरहलेवार ॾियणु शुरू कंदी 30,000, जीअं तव्हांजे ॿार जी ऐं तव्हांजी सिहत थी सघे। पर तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पाण खे रजिस्टर कराईंदव। मुंहिंजा भाइर जेके शादी त कनि था पर पोइ पंहिंजी घरवारीअ जो या ॿार जो ख़्यालु नथा रखनि, उन्हनि खे इहो अर्ज़ु आहे त पंहिंजी औरतुनि खे वठी वञो ऐं वञी करे जेको आहे ममता प्रोग्राम जे तहत PPHAL जेके हॉस्पिटल आहे उन में रजिस्टर करायो पंहिंजी औरतुनि खे। ऐं जेको गवर्नमेंट तव्हांजो ख़्यालु रखे पई पैसनि जी सूरत में, हॉस्पिटल जी सूरत में, इलाज जी सूरत में, उते वञी रजिस्टर कराए इहो फ़ाइदो वठो वञे गवर्नमेंट खां। ठीकु आहे दोस्तो, सम्झी वियो त जेके बि असांजी भेनरूं आहिनि ख़ासि करे उहे सिंध जूं, त जेकी ॻोर हारियूं आहिनि उहे पंहिंजे मुड़ुसनि खे ॿुधाइनि त बाबा हीउ प्रोग्राम अची वियो आहे, असांखे अलीगुल मल्हा ॿुधाए थो, ऐं फ़ौरन वञी पाण खे रजिस्टर करायो। ठीकु आहे, सलामत हुजो।